वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त PTI चेयरमैन इमरान ख़ान खे अदालत में पेश थियणो पवंदो न त खेसि पेश कयो वेंदो। इमरान ख़ान जूं तक़रीरूं नशर करण ते पाबंदी जो फ़ैसिलो पेमरा जो आहे। इहे खे जवाब ॾेई सघनि था। मौलाना फज़लुर रहमान जी चूंडूं मुलतवी करण वारे राय में वज़न आहे। मौजूदा सूरतहाल में घटि चूंड मुहिम हलाइण मुमकिन न आहे। PDM जे इजलास में इन ते ॻाल्हियूं थींदियूं। अञा ताईं डॉलर भरे भरे अफ़गानिस्तान सिमगिल कया पिया वञनि। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।